नाज़रीन खे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त बावड़ो वेझो ट्रॉलर जे टक्कर में ॿ औरतूं चीभाट जी फौत थी वियूं आहिनि, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। नाज़रीन खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त बावड़ो वेझो ट्रॉलर जे टक्कर में ॿ औरतूं चीभाट जी फौत थी वियूं आहिनि, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां मौजूदु आहे ओबावड़ मां ग़ुलाम अली रिंद। जी ग़ुलाम अली, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उबावड़ो रोड हादसे में ट्रालर जी टक्कर लॻण सबबि घोटकी जा रहवासी गुपांग बिरादरी सां तालुक़ रखंदड़ हिकु मर्द ज़ख़्मी ऐं ॿ औरतूं मौक़े ते चिपाट जी फौत थिया आहिनि। उबावड़ो तहसील मुताबिक़ मोटरसाइकिल सवार अफ़ज़ल गुपांग औरतुनि सुमाइद पंहिंजे माइटनि खां वापसि घोटकी वञी रहियो हो त अचानक राउंड साइड क्रॉस करण दौरान कराची खां पंजाब वेंदड़ टैंकर मोटरसाइकिल मथां चढ़ी वियो आहे। नतीजे में मसमात जमोल ऐं मसमात चनण मौक़े ते चिपाटी फौत थी वियूं आहिनि, जॾहिं त मोटरसाइकिल सवार अफ़ज़ल गुपांग सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, जॾहिं त हिकु मासूम ॿारड़ो बि मजमूई तौरु बची वियो आहे। इतलाह ते मोटरवे पुलिस मौक़े ते पहुची ज़ख़्मी ऐं फौतियुनि खे एम्बुलेंस ज़रिए सिविल अस्पताल उबावड़ो मुंतक़िल करे छॾियो आहे। होॾां फौतियुनि जे वारसनि खे इतलाह मिलण बैदि घर में रोज़ राड़ो मतल आहे। जी।